एक दफ़ो ॿीहर भली कार सां जे शो हो जमालो में त भेणियूं तैयार आहिनि बस शुरू करणो आहे असांखे पंहिंजे हिन सेगमेंट खे जेको आहे डिलिसी आहे जे तावन सां तो माइक लेके आइएगा इंट्रोडक्शन तो हमने इनसे लिया ही नहीं अस्सलाम वालेकुम मदी वालेकुम सलाम भेण नालो तहां जो ज़ारा ज़ारा और आपके साथ आपकी बेटी है जी तो एक्साइटेड है जी बहुत लगे तो तहां आप खा जाएंगी देखें अब जो नसीब की बात हाँ है हाथ टच नहीं करना है ठीक है ठीक फेस से ही खाना है मुंह से खाना है हाथ टच नहीं करना है कैमरा तव्हांखे ॾिसे थी असांखे चवण जी ज़रूरत न आहे असांजी ऑडियंस भी तव्हांखे ॾिसे थी जेके असांजे घर वेठी आहे न स्क्रीन साम्हूं जेके स्क्रीन ते वेठा आहियो तव्हां बि जेको आहे सही सां ॾिसिजो हिनखे अदिन खे त हथ त टच नथियूं करनि केक खे त डिलिसिया परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंडन अस्सलाम वालेकुम वालेकुम भेण सलाम तव्हांजो नालो नादिया नादिया ऐं तव्हां सां गॾु भेण आहे तव्हांजी भेण आहे ठीकु आहे त पोइ तव्हांखे लॻे तो तव्हां कोशिश कोशिश ओके उहा त माना हिम्मत मर्द आहे ते मदद खुदा पर हिते सिर्फ़ु मर्दनि जी न भेणुनि जी ॻाल्हि बि कयां थो ओके जी स्टार्ट करना से डिलिसिया जो ही असांजो सेगमेंट और आपको हम 1 मिनट का वक्त देंगे रेडी हो जाएं आपको जो साफ करना है आपको भी जो साफ करना है हाथ टच नहीं करना ऑडियंस बोले 1 बोले 2 बोले 3 एंड बोले स्टार्ट वेरी गुड फॉर अ मोर ब्यूटीफुल व्यू तालियां होनी चाहिए दोनों पेयर्स के लिए बिनिन जिलाए तालियां थी वजन वेरी गुड जल्दी 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 साफ करने का टाइम नहीं है खाने का टाइम है फॉर अ मोर ब्यूटीफुल व्यू डिलिसिया by Medora of London Arias वाह भाई जबरदस्त ॾाढो सुठो ये होते हैं खाने वाले इन्हनि खे सिर्फ़ु तब खाऊं मां भी खाऊं आहियां ओके जी खाएं तालियां बजाएं के लिए वेरी गुड for a more beautiful you, for a more cake for you. ओके जी मुझे टाइम बताइएगा 1 मिनट जो वक्त है केक खाई रही हूँ आहिनि असांजूं भेणियूं ॿई देर से हिकिड़े साइड ॾांहुं मां आहे त ॿिए पासे ॾांहुं भेण आहे 8 7 6 5 4 3 2 1 and stop थी वञो अच्छा पहिरियों त तव्हां माशाल्लाह सां सही कंडीशन में अची वञो ऐं जेके हुननि सां गॾु आहिनि तव्हां क्लीन कयो पंहिंजे पार्टनर खे त पोइ असां ॻाल्हायूं था इंतज़ारु कयूं था तव्हांजो को मसइलो न आहे डिलिसिया सेगमेंट जो असांजो असां वटि LED आहे डिलिसिया जी ॾाढे सुठे तरीक़े सां केक खाधो आहे प्रैक्टिस थी वई आहे अब घर में भी कभी केक आएगा ये वेट नहीं करेंगी पहले यही खाईंदियूं घर में भी ओके वेरी गुड ऐं हाणे ॾिसंदासीं त कंहिं केतिरो केक खाधो आहे त हिनखे मां स्क्रीन ते ॾेखारियां हे स्क्रीन ते ॾेखारियां त ही केक आहे ऐं मां अच्छा हिन फ्रेम हिनखे थोरो तव्हां क्लोज़ कजो ही जेको असां वटि ॿ भेणियूं आहिनि हुननि हेतिरो खाधो आहे ऐं हेॾां बि मां ॾेखारियां हितां बि फोकस कजो हिन साइड ॾांहुं ही वारो केक ओके तो ऑडियंस लाइ बि देख लिया मेरे ख्याल में यहाँ से ऐं हाणे असां ही केक ॾेखारींदासीं ओके त ही ॾिसो हिन फ्रेम ते वॻियूं ताड़ियूं वॻियूं ओके जी त पोइ रिज़ल्ट्स क्लियर आहिनि अॼु जूं असांजे विनर आहिनि सेगमेंट जूं ही मां ऐं दियूं कॉन्ग्रेचुलेशन ताड़ियूं थी वञनि हिननि जे लाइ ऐं मां वरी इन्हनि जा यूज़ थियल टिश्यू पियो कयां मुंहिंजे हथ में बि केक पियो लॻे ओके थैंक यू वेरी मच ऐं भेणुनि सां बि जेको आहे त गिफ्ट्स गॾु वेंदा थैंक यू वेरी मच अॼु तव्हां वेही सघो था
बाकी जेके त बाहें थियूं हेॾे अची सघनि थियूं एक इस साइड से आ जाए एक इस साइड से आ जाए आप इस साइड से आ जाए आप इस साइड से आ जाए ॿाहिरि आ जाए हेॾां हेॾां आदि हेॾां अचो माइक ॾिजो हिननि खे ऐं हिननि खे तव्हां पंहिंजे हथ सां पकड़ंदव और स्क्रीन की तरफ देखेंगे इसको पकड़ेंगे अपने हाथ से एक से और बोलेंगे डिलिसिया परफ्यूम डिलिशिया परफ्यूम by Medora of London by Medora of London for a more for more beautiful beautiful you. you. ताड़ियों थी वजन भेण जे लाइ राशिद हिन खे तव्हां हितां फिलहाल रखो जाते हुए आप जो है इसको लेके जा सकते हैं फॉर्मेलिटी से कुछ उसके बाद लेके जाएं थैंक यू वेरी मच एंड कॉन्ग्रेचुलेशंस फॉर दिस LED त भेणुनि जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर थी वञनि ऐं ताड़ियूं ऐं हाणे जल्दी 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 जल्दी